सेहत जो ख्याल रखण जूं सुठियूं आदतूं न रुगो अव्हां जी ज़ाहिरी शख़्सियत खे उजागर कनि थियूं पर अव्हां खे सॼे ॾींहं दौरान थींदड़ थकावट ऐं बीमारियुनि खां बि बचाइनि थियूं। कुझु सादा कम करे अव्हां फ़ाल ज़िंदगी गुज़ारे सघो था। सेहत जो ख्याल रखणु अहम किरदारु अदा करे थो ऐं हिन ते अमल करण सां अव्हां खे सेहतमंद रहण में मदद मिली सघे थी। सुठी सेहत लाइ कुझु अहम ॻाल्हियुनि जो ख्याल रखणु घुरिजे। हथ धोइण सभ खां अहम शयुनि मां हिकु आहे जेको अव्हां पाण खे सेहतमंद रखण लाइ करे सघो था। इहा आदत नंढड़ी आहे पर इन सां सुठो फ़र्क़ु पवे थो। बाथरूम इस्तेमाल करण बाद ऐं मानी खाइण खां अॻु में हथ धोइण यकीनी बणायो। पंहिंजे ॾंदनि खे बुर्श करणु उन्हनि खे सेहतमंद रखण लाइ सभ खां असराइतो तरीक़ो आहे। इन लाइ इहो यकीनी बणायो त घटि में घटि ॾींहं में 2 भेरा बुर्श ज़रूरु करियो। माउथ वॉश उन्हनि जीवड़नि खे मारण में मदद करे सघे थो जेके साह जी बुई जो सबबु बणिजंदा आहिनि। माउथ वॉश ॾंदनि में ठहंदड़ ठिकरियुनि खे बि ख़तमु करे थो। ॾंदनि विच में खाल पैदा थियण ते उन्हनि में फिकाण जमा थी वेंदी आहे जंहिंखे ख़तमु करण लाइ सफ़ाई करियो। सेहत खे बरक़रार रखण जो पहिरियों अहम कमु सेहतमंद खाधनि जो इस्तेमालु आहे। फाइबर वारा खाधा खाइण, ताज़नि मेवनि ऐं भाॼियुनि जो इस्तेमालु अव्हां खे फौरी फ़ाइदो पहुचाए थो। सॼो ॾींहुं हाइड्रेटेड रहण लाइ वधीक पाणी पीओ। सेहतमंद लाइफ स्टाइल खे बरक़रार रखणु बीमारियुनि खां बचण लाइ सेहत जो ख्याल रखणु बि ज़रूरी आहे।